मेहड़गम से सरकारी अस्पताल जो नालो पवण बावजूद तालके तोड़े शहरन के का ख़ास सहूलत नाहे मिली सगी। सुञाण धुरिन पारां अफ़सोस जो इज़हार। अस्पताल इंतज़ामिया तोड़े लाॻापियल इदारे परे खां इलाज लाइ ईंदड़ मरीज़ सहूलतुनि जी खोट जी शिकायतूं पिणु कयूं आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे अब्दुल रसूल। जी अब्दुल रसूल, वधीक तफ़सील खां आगाह कजो, छा तफ़सीलात आहिनि? जॾहिं त असीं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तालका अस्पताल मेयर खे सिंध गवर्नमेंट तरफ़ां आला दर्जो ॾेई ऐं गम्स जो नालो ॾिनो वियो आहे। गम्स जे नाले हुजण बावजूदि का बि अस्पताल इंतिज़ामिया जे हिसाब सां ईंदड़ मुख़्तलिफ़ ॻोठनि तालके मेहर जे ईंदड़ मरीज़नि लाइ को बि न ख़ासि वेहण जो बंदोबस्तु करे सघी आहे, न उन जे लाइ को पाणी जो या मतिलबु वाशरूम जी सहूलियत का मुयसरु ॾेई सघी आहे। जॾहिं त सुञाण धुरुनि पारां पिणु इन ॻाल्हि जो जेका नोटिस वठण जी अपील कई आहे। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त करोड़नि जो बजट हुजण बावजूदि हिते जेका बिजली जो बहिरान जे सबब जे करे जनरेटर पिणु मौजूदु आहे, पर उहो मरीज़नि लाइ को ख़ासि मतिलबु उन्हनि खे सहूलियत न ॾेई सघी आहे। ऐं बिजली बंदि हुजण सबबि मरीज़ गर्मी में अंदरि वेठा रहिया। ऐं जॾहिं त तव्हांखे असीं हिकिड़ी अहम ॻाल्हि इहा ॿुधाईंदा हलूं त अस्पताल इंतिज़ामिया या जेके हितां जा जेके लोकल नुमाइंदा आहिनि या उन हिसाब सां जेको आहे पंहिंजो जेको टेंडर पास थियो आहे ऐं जेको नक्शो जेको पहिरीं ॿुधायो पियो वञे उन तहत का बि मतिलबु जेको आहे रिथाबंदी न थी आहे। ऐं अफ़सोस आहे, इहो बि चवणो थो पए त अस्पताल जेका आहे उहा मौजूदा रोड जे सतह खां 2-2.5 फुट हेठि नज़र पई अचे। ऐं इहो बि शहरनि पारां मतिलबु जेको आहे हिकिड़ो हुकूमत खां मुतालबो कयो वियो आहे त जॾहिं त ईंदड़ कुझु सालनि खां पोइ इहा अस्पताल जेका आहे अञा इन जी जेका सतह अञा हेठि थी वेंदी, उन जे लाइ जेको आहे बर वक़्तु कार्रवाई जी जेको आहे मसइलनि पिणु घुर कई आहे। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अस्पताल मां पारां जेके मसइलनि जेके सहूलियतूं या जेके शयूं जेके आमतौर पे माण्हू ॿुधाइनि पिया उन हिसाब सां जेको आहे उन ते को बि अहिड़ो को ख़ासि मतिलबु जेको आहे सो नज़रअंदाज़ उन कम खे कयो थो वञे ऐं उन ते को बि नोटिस वठण खां तयारु न आहे। महिरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण लाइ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।